अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सीरियल 4 जेडीओ न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उनड़। ख़बर शामिल कयूं था मोरो मां शोभान अली अबरोजी, मोरो में फूड इंस्पेक्टर अली नवाज़ मीमुण, मोरो टूल प्लाज़ा वटि मेरापुर खां कराची कणक खणी वींदड़ 4 टालरनि ते छापो हणी 1500 कणक जूं बोरियूं हथ करे वरितियूं। सिंध हुकूमत तरफ़ां हिक ज़िले खां ॿिए ज़िले ॾांहुं कणक खणी वञण ते पाबंदी आहे, पर उन जे बावजूद वापारी चोरी कणक मोकिले रहिया आहिनि, जंहिंजे ख़िलाफ़ कार्रवायूं जारी आहिनि। फूड इंस्पेक्टर मोरो अली नवाज़ मीमुण चयो त मेरापुर खां मोरो ताईं हद जे फूड इंस्पेक्टर पारां पिकटूं हुजण बावजूद कणक मोरो ताईं कीअं पहुती आहे, जिन ख़िलाफ़ कार्रवाई कंदे कणक ज़ब्त कई आहे। हिन चयो त उन मामले ते असां कंहिंखे बख़्श न कंदासीं, कणक ॿाहिरि खणी वञण न ॾींदासीं। हिन चयो त पकड़ियल 1500 बोरियूं कणक जूं मोरो जे फुट गुदामनि में रखियूं वयूं आहिनि ऐं अहिड़ी रिपोर्ट आला इख़्तियारनि खे पिणु मोकिली वई आहे ऐं कार्रवायूं वधीक जारी रहंदियूं। A4 जेडीओ न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो A4 जेडीओ न्यूज़।